अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके वीलॉग सां गॾु हाज़िर आहियूं। दोस्तों, साफ़िन बाबति आम तौर ते माण्हुनि वटि इहो ई तसवर आहे त उहे तमामु घणा अमीर हूंदा आहिनि ऐं उन्हनि वटि वीगो गाॾियूं हूंदियूं आहिनि, उहे लग्ज़री गाॾियुनि लग्ज़री फ्लैटनि में रहंदा आहिनि। पर इन तसवर जो ट्रोड़ उन वक़्तु थियो गुज़िरियल ॾींहुं जॾहिं कराची में पंहिंजी अख़बार जे सीनियर सब एडिटर हमीद सिंधू जो मौत थियो। हमीद सिंधू जी जॾहिं वफ़ात थी त उनजो लाश छिपा सर्दखाने में पयल हुयो ऐं छिपा सर्दखाने में हुनजो लाश पयल हुयो हिकु तरफ़, ॿिए तरफ़ हुनजा दोस्त जेके एम्बुलेंस कराइण लाइ चंदो करे रहिया हुआ त जीअं कराचीअ खां पीर जो ॻोठ ताईं उनजो लाश मोकिले सघिजे, छो त उनजे इदारे जंहिंमें हू कमु कंदो हुयो, पंहिंजी अख़बार जो हू सीनियर सब एडिटर हुयो, उनजे इदारे जे मालिक पारां का बि अॻु भराई न कई वई त उनजो पंहिंजे वर्कर जो लाश घटि में घटि पहुचाइण लाइ या तदफ़ीन वग़ैरह में का माली मदद करण लाइ अॻु भराई करे अकाउंटेंट खे हू चई सघे त वञी ही बंदोबस्तु करियो। शायदि उहो एतिरो ख़र्च बि घणो न हुयो, छो त हमीद सिंधू साहिब जो लाश को परॾेह में कोन हुयो, को दुबई या अमेरिका मां उहो लाश कोन पियो अचे जंहिं ते को लखे रुपया ख़र्च अचे हा। पर एतिरो बि न करे सघियो आहे उहो मीडिया हाउस ऐं मीडिया मालिक जो पंहिंजे वर्कर जो लाश ॻोठ मोकिले सघनि। इहो कंहिं मामूली कंहिं मिल ते मज़दूरी कंदड़ जेको मज़दूर आहे, शायदि जेको प्राइवेट सेठ आहे, जेको वॾियूं दावाऊं बि नथो करे त मां को सिंध बचाईंदुसि, मां को सिंध जे लाइ ही करे छॾियो, सिंध जे लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि। आम जेको कारखानो आहे, जंहिंजो सारियुनि जो कारखानो आहे या कॉटन फैक्ट्री आहे या शुगर मिल आहे, उहो बि पंहिंजे वर्कर जो लाश शायदि कंहिं सुठे मान मर्तबे सां वक़ार सां ॻोठ मोकिलींदो आहे। पर मीडिया मालिकनि पारां एम्बुलेंस न कराइण सबबि इहो जॾहिं चंदे जहिड़ी सूरत हाल अची वई त उन वक़्तु इतलात खाते में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब सां राब्तो थियो। मूं समेत काफ़ी दोस्तनि उनजे स्टाफ सां राब्तो कयो ऐं उन्हनि खे शाबस आहे जो उन्हनि हिकिड़ी एम्बुलेंस कराए ॾिनी, उन सां गॾोगॾु उन्हनि जी फैमिली वञण लाइ, ॻोठ वञण लाइ हिकिड़ी अलॻि सां गाॾी कराए ॾिनी ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी रक़म, मुख़्तसिर रक़म जेका आहे उहा ॾिनी त जीअं तदफ़ीन वग़ैरह जो बंदोबस्तु करे सघिजे। हाणे इन मां अंदाज़ो तव्हां लॻायो त सिंधी मीडिया में कमु कंदड़ जेको वर्कर आहे उहो केॾी न कसम परसी वारी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं उन जूं हालतूं केॾियूं न अबतर आहिनि। केतिरा ई दोस्त इन में मीडिया मालिकान खे ॾोह न ॾींदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि त न, इन में मीडिया मालिकान जो ॾोह न आहे, बल्कि इदारे में कमु कंदड़ कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके मीडिया मालिकान खे मुख़्तलिफ़ वर्कर्स जे बारे में ॿुधाइनि था त तव्हांजी कारकर्दगी सुठी न आहे, तव्हां हीअं आहियो या हीअं आहियो। सवली सिंधीअ में उहे चवंदा आहिनि त कन भरणु। मुंहिंजी हमीद सिंधू बाबति जेका सोशल मीडिया ते फेसबुक ते पोस्ट हुई, उन ते असांजे दोस्त दोदे चांडे बि इहो कमेंट अहिड़ो ई कयो त 17 मई शहरी इशफाक आज़र जेको आहिनि सो उहे कन भरनि था, न त पाण जेको आहे सो सेठ सुठो माण्हू आहे। मूंखे हैरानगी थी ऐं ॿियनि माण्हुनि बि उन ते कमेंट जे जवाब में इहो कमेंट कयो त भई पाण को नंढो ॿारु या फीडर पीअंदड़ मासूम ॿारु त कोन्हे जो हुनखे ख़बर न पवंदी हुजे ऐं जेको हुनखे जॾां चाहे तॾां वठी वञे, ईअं त आहे कोन। इहा पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे, मालिकनि जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे। कंहिंखे हू मुलाज़िम खे वेझो रखंदा आहिनि, किन मुलाज़िमनि जे मथां वरी हू जेको आहे सो जासूसी रखंदा आहिनि। ईअं ई केतिरा जेके वाक़िया आहिनि, ऐं तव्हांखे हिकु न केतिरा ई वाक़िया ॿुधाए सघां थो जंहिंमें इदारे में कमु कंदड़ जेको वर्कर आहे उनखे एतिरी अहमियत मिलण लॻी जो हू सम्झे पियो त इदारे जो जेको आहे न मालिक ई मां आहियां। शुरू में जॾहिं अञा नई नई जेको आहे सो अख़बार अचणु शुरू थी त असांजो हिकिड़ो दोस्त कालम नवीस आहे, उन सां गॾु जेको आहे सो उन जे एडिटर साहिबु जेको उहो मालिक आहे, मालिक जेको आहे सो गॾु हुन सां नाश्तो करणु शुरू कयो। साईं हुन खां सवाइ मशहूरु ॻाल्हि इहा हुई त हुन सां सवाइ उहो नाश्तो न कंदो आहे। उन ज़माने में असां त अञा यूनिवर्सिटी मां निकिरी नवां आया हुआसीं न्यूज़ रूम जा दड़का जेको आहे सो खाइण, त एतिरी ॻाल्हि उहा मशहूरु हुई जो उहो तमामु घणो फ्री स्टाइल में ऐं तमामु वेझड़ाइप में उन कालम निगार दोस्त जी जेका असां मालिकनि सां हूंदी हुई। पर उन कालम निगार जे मथां जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो ऐं उनखे पैसनि जी ज़रूरत पई, मतिलबु जेके जेन्युइन इंसानी मसइला आहिनि, ज़ाहिर आहे हर वर्कर वटि हर जॻह ते इहे मसइला थियनि था, उहे जॾहिं जेन्युइन मसइलो उभरी आयो, हुनजी वाइफ जेका आहे उहा प्रेग्नेंट हुई, हुनजी जेको आहे डिलीवरी जे लाइ हॉस्पिटलाइज़ थी। यानी सोचो त सही, थोरो इनह्यूमन एटीट्यूड मालिकनि जो केतिरो थिए थो।
उहो हॉस्पिटलाइज़ थी, उनजो बिल जेको आहे सो ॾियणो हुयो, उनजे लाइ एडवांस पघार जेका आहे सा ईअं बि न त माली मदद, पर एडवांस पघार जे लाइ उन्हनि चयो त मूंखे एतिरो एडवांस ॾियो ऐं पोइ तव्हां भले उन मां कटे छॾिजो मुंहिंजी पघार मां। त उन ते सही करण महिल उन सेठ अकाउंटेंट खे इहो पियो चयो त यार हेॾा ई ख़र्च जेकॾहिं असांखे भरणा आहिनि त मां नथो चई सघां, पर चयो त हेॾा ई ख़र्च असांखे भरणा आहिनि त इहो ख़ौफ़ो पाण हुन छो कयो। यानी इन हद ताईं इन ह्यूमन एटीट्यूड उहो जेको सेठ आहे उनजो हुजे त उन खां वधीक तव्हां सम्झो त हू वर्कर खे छा सम्झंदो हूंदो, उहो इंसानु सम्झंदो हूंदो। हिकिड़े कंहिं असांजो दोस्त, उहो पंहिंजी घरवारी सां गॾु, पढ़ियल लिखियल हुनजी घरवारी हूंदी, उहो डेस्क ते कमु कंदो। उन जॾहिं जेको आहे सो लाहौर में कंहिं NGO जे फंक्शन में विया, उते उन्हनि ॿिन्ही खे ऑफर थी त तव्हां जेको आहे सो असां कमु कयो ऐं मीडिया छॾे NGOs में अचो। त हुननि ॾाढी नफ़ासत सां अची मोटी अची मालिक खे चयो त साईं असां जेको ॿई ज़ाल मुड़ुस नेक्स्ट मंथ खां न ईंदासीं, त जीअं महीनो खनि तव्हांखे ॾियूं था त जेसि ताईं तव्हां भले जेको मुतबादिल अरेंजमेंट करे वठो। हुन सेठ खे एॾी कावड़ लॻी जो हुन चयुनि त महीनो छो, तव्हां सुभाणे ई हलिया वञो, सुभाणे हलिया वञो, मूं ते को फ़र्क़ु नथो पए। जॾहिं हू उथी ऐं मोकिलाइण लॻा त हुनखे सॾु करे चई मज़र वाए टुमारो, वाए नॉट नाउ, सुभाणे छो, हाणे जो हाणे वञो, मुंहिंजे ऑफिस मां निकिरी वञो। ऐं एॾी तज़लील सां उन्हनि खे कढियो वियो जो उहे वीचारा जेको आहे सो मुल्क ई छॾे विया। उन सां गॾोगॾु असांजो हिकिड़ो दोस्त, वेझो दोस्त हो तमामु, उहो तमामु घणा कमु ईंदो हुयो ऐं तमामु जोशीलो वर्कर हूंदो हुओ। जोशीलो वर्कर इन सेंस में जो हो परपुठ बि मालिकनि जे मथां तनक़ीद न ॿुधी सघंदो, त असांजे मालिकनि जे मथां, मीडिया जे मालिकनि जे मथां को माण्हू तनक़ीद करे। हिकिड़े असांजे दोस्त, दानश्वर दोस्त, कचहरीअ में तनक़ीद थींदी आहे, हुन चयो त हिन जो पॉइंट ऑफ व्यू हीअं न आहे, सही न आहे, हीअ आहे, उन ते उन तनक़ीद पई कई त उनखे जेको आहे सो हुन कचहरीअ में इहा ॻाल्हि मशहूरु थी, कचहरीअ में उन गिलास खणी उनखे मथे में हयो ऐं हू सारे घटि उन मथे में लॻो, पर उहो बची वियो वीचारो। इन हद ताईं जेको डाई हार्ड वर्कर हुजे ऐं उनखे मालिकनि एतिरियूं टीकरूं ॾिनियूं त तूं बाबा असांजो चोथों भाउ आहीं, असां ॿार आहियूं पाण में, सभु मालिक आहियूं, पर चोथों भाउ तूं आहीं त इन मतिलबु त मालिक बि तूं आहीं। ऐं हू इन हद ताईं हुयो जो उन ज़माने में हुनजी तमामु घणी हूंदी हुई आसिफ अली ज़रदारी साहिब सां, ऐं उहो उन वक़्तु अडियाला जेल में हूंदो हुयो। उन हुनखे सेनेटरशिप जी आश कई, ऑफर कई त भई तोखे आउं सेनेटर थो करायां, पर हुनखे एतिरी शौक़ु ऐं पंहिंजे मालिकनि सां मोहबत हुई जो उन सेनेटरी जी ऑफर जेका आहे सा उनखे सीरियस न वरितो। उन सां गॾु जॾहिं हिकिड़े आलमी इदारे में उनजी नौकिरी थी वई त असांजे उन दोस्त उनखे ॿुधायो मालिकनि खे त मूंखे फलाणे हंधि हीअ ऑफर आहे ऐं मां वञणु थो चाहियां। हुनखे इहो हुयो त चवंदा त न यार कमाल थो करीं तूं, हीअं असांजे इदारे खे छॾे कीअं थो वञी। हुन जेको आहे सो मालिकनि खे जो ॿुधायो त हुनखे शॉक लॻो जॾहिं त मालिक हुनखे चयो त अच्छा चलो ठीकु आहे, भले सुभाणे हलिया वञो। यानी हुन पाण ॿुधायो असांजो दोस्त चई जेकॾहिं मां ओवर 50 हुजां त मूंखे त इहे लफ़्ज़ ॿुधी हार्ट अटैक थी वञे, त जिन माण्हुनि सां मूं एतिरो वक़्तु दिल्ली लगातौर ते कमु कयो, गॾु गुज़ारियो, सभु शयूं कयूं, माना छा न कयो, ऐं उहे माण्हू मूंखे ईअं बि नथो चए त न बाबा हेॾे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ॿिए कंहिं इदारे में असां कयूं था बंदोबस्तु। मथां सोने पर सुहागा इहो थियो त इस्लामाबाद जहिड़े शहर जे लाइ ॿिए ॾींहं ते हुनखे फ़ोन करे इहो चयो त घर ख़ाली कयो, जेको ऑफिस जे पारां हुनखे मिलियल हो, घर ख़ाली कयो। हुनखे चयो त मुंहिंजा ॿार आहिनि उन स्कूल गोइंग आहिनि, उन्हनि जा इम्तिहान था हलनि, उहे गुज़री वठनि, ॿ टे महीना न 2-3 ॾींहं ॾियो, 2-3 हफ़्ता ॾियो, मतिलबु वधि में वधि भला जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे 15 ॾींहं खनि ॾियो त जीअं ॿारनि जा इम्तिहान गुज़रनि, ऐं उन खां पोइ मां चेंज थो कयां। त हुनखे ठुप जवाबु ॾेई उनजे मैनेजर इहो चयो त साईं जेको ॿियो माण्हू मोकिलींदा उहो किथे रहंदो, तंहिंजे करे तव्हां महिरबानी करे घर ख़ाली करियो, गाॾी बि वापसि करियो ऐं पंहिंजो बंदोबस्तु पाण करियो। इन हद ताईं जेके इनह्यूमन एटीट्यूड आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइणु असां वटि अक्सर मयूब सम्झो वियो आहे। सिंधी मीडिया बेसिकली हिकिड़ी इंडस्ट्री आहे,
ईअं न आहे त उहा का सिंध जी ख़िदमत करण जो को क़ौमी इदारो आहे, जीअं अक्सर असांजा माण्हू सम्झंदा आहिनि त बाबा सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम सिंधी सकाफ़त जो ख़िदमत करण जो हिकिड़ो इदारो आहे ऐं सिंधी सहाफ़त आहे। तव्हां कॾहिं न ॿुधो हूंदो त उर्दू वारनि चयो हुजे त भई असां जेको आहे सो उर्दू जी ॿोलीअ जी या उर्दू तहज़ीब जी या उर्दू माण्हुनि जी जेका ख़िदमत करण लाइ हीउ इदारो खोलियो आहे। कॾहिं बि न, कॾहिं तव्हां ईअं न ॿुधो हूंदो त अंग्रेज़ी कोई अख़बार कढे ऐं उहो चए त मां अंग्रेज़ी ॿोलीअ जी ख़िदमत करण लाइ कढी आहे। वाहिद सिंधी इंडस्ट्री आहे, सिंधी मीडिया जी इंडस्ट्री आहे जेका अवाम खे माण्हुनि खे जज़्बाती करण जे लाइ त ॾिसो असां तव्हांजे लाइ करियूं था, न त असांखे का ज़रूरत न आहे, असां तव्हांजे लाइ था करियूं, तव्हांजी ॿोली बचाइण लाइ था करियूं, तव्हांजी सकाफ़त बचाइण लाइ था करियूं, तव्हांजी धरती बचाइण लाइ था करियूं। ऐं उन जे जज़्बात में तव्हां ॾिठो त केतिरा ई माण्हू जेके आहिनि से उहे सिंधी मीडिया सां हर हिसाब सां गॾु बीठा, हड़ा वड़ा थी जीअं खे चवंदा आहियूं असां, हड़ा वड़ा गॾु बीठा। ऐं उन्हनि त उन वक़्तु बि माली मदद बि कई जॾहिं कार्ड इशू थिया। कार्ड त ख़ैर मूं गुनाहगार बि इहे विकिरो करे ऐं मालिकनि खे पैसा ॾिना हुआ, पर उहे कार्ड बि माण्हुनि ख़ुशीअ सां वरिता। ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां माण्हुनि जो शेयर थियो न, जॾहिं कार्ड तव्हांखे हुननि वरिता पैसनि सां त माण्हुनि जो बि शेयर थियो, पर उहो माण्हुनि जे जज़्बात जो शेयर हो। ऐं उन्हनि इदारनि जॾहिं बैरिया टाउन ऐं ॿियनि मुतनाज़ क़िस्म जे जेके आहिनि से प्रोजेक्ट्स जा इश्तिहार हलाइण शुरू कया त माण्हू नाराज़ थिया ऐं माण्हुनि जी शदीद नाराज़गी थी। उन्हनि डिसोन करणु शुरू कयो त बाबा असां तव्हांजे इदारे खे इन करे पैसा थोरी ॾिना हुआ त तव्हां डेवलप थी वॾा थी करे हे कमु कयो। पर ओवरऑल आउं वर्कर्स जे हवाले सां ॻाल्हि थो करियां त इहो इनह्यूमन एटीट्यूड जेको आहे उहो अजीब क़िस्म जो आहे, उहो अञा ताईं उहो जारी आहे, अञा ताईं ईअं सम्झो जनरेशन टू जनरेशन उन्हनि जो सेठियुनि जो उहो जारी आहे। हाणे बि केतिरा ई जेको सो स्टोर में कमु कंदड़ हेड ऑफिसिस में कमु कंदड़ दोस्त आहिनि, उहे ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि जो मालिक जेको आहे सो उहो न्यूज़ रूम में जॾहिं विज़िट करणु ईंदो आहे त उहो पिस्तौल उन सां लॻल हूंदो आहे। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त अख़बार जे न्यूज़ रूम में मालिक जेको अचे उनजो एटीट्यूड इहो हुजे, जेको एडिटर बि हुजे, ओनर बि हुजे, पब्लिशर बि हुजे, सभु कुझु हुजे, उनजो एटीट्यूड इहो हुजे जो उहो पिस्तौल वर में हणी अचे त भाई हिते कुझु चर्स जी फैक्ट्री आहे जंहिंमें को इन क़िस्म जो इहो शो ऑफ करण जी ज़रूरत आहे त भाई मज़दूर कमु न कनि त उन्हनि खे शूट कयां। यानी तव्हां सोचो त उहो जेको अख़बार में कमु कंदड़ वर्कर आहे उहो हैरासमेंट केॾीअ में ईंदो, उन्हनि जे मथां हिरास केॾो थींदो। ऐं सिंधी मीडिया अॼु ताईं जेको आहे न इंडस्ट्री इन करे बि न थी सघी आहे जो उनजो रवैयो जेको मालिकनि जो रवैयो आहे उहो हिकिड़े इंडस्ट्रियलिस्ट वारो न आहे, उहो हिकिड़ो रवैयो वॾेरे वारो ई आहे, बेसिकली जागीरदारी वारो, वॾेरप वारो। उनजे करे अॼु ॾींहं ताईं उहो हिकिड़ो इदारो चइजे जुड़ी सघे। हा इहो आहे त पैसा थियनि था, पैसनि जो फ़ाइदो थिए थो, यानी इन हद ताईं तव्हां हलिया वञो जो जेके वर्कर तव्हांजा डाई हार्ड जेके आहिनि वर्कर आहिनि उन्हनि जी ताज़ियत ताईं त न वञो। शहीद जान मोहम्मद महर सखर में शहीद थी वियो सरियाम, उनजे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ त मालिकनि कुझु कोन कयो, पर मालिकनि मां को हिकिड़ो माण्हू वञी हुनजी फैमिलीअ वटि सखर वञी दुआ जा 2 हथ खणण लाइ तयारु न थियो। इन हद ताईं जॾहिं इनह्यूमन एटीट्यूड हुजे त पोइ उहो वर्कर जेके आहिनि उहे छा कंदा? वर्कर वीचारा वरी हिक ॿिए ते जासूसी कंदा आहिनि, उहे ईअं सम्झंदा आहिनि त इन करण सां मालिकनि खे असां वेझो थींदासीं। केतिरा ई माण्हू इहो ख़ुशफ़हमी में हूंदा आहिनि त मालिक असां सां वेझो आहे, ॿियनि सां जेको सो नाराज़ थींदो, पर ईअं आहे कोन, मालिक हूंदो आहे। सरमाएदार कहिड़ो बि हुजे, नंढी सनत जो हुजे वॾी सनत जो हुजे, सरमाएदार जो जेको आहे न मेन मक़सदु हूंदो आहे पैसा कमाइण, ऐं उहो पैसा कमाइनि था। उहे पैसा इन तरह सां बि कमाइनि था त वर्कर खे जेको आहे सो जज़्बाती करे त बाबा तूं क़ौम जी ख़िदमत पियो करी, तंहिंजे करे ठीकु आहे 15,000 में बि कमु करे वञ। अॼोके ज़माने में 15-20 हज़ार में को वर्कर कमु करे, तव्हां सम्झो त उनखे केॾी मजबूरी हूंदी, तमामु घणी मजबूरीअ में कमु करे। ऐं उहे इनह्यूमन जेके एटीट्यूड आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं बदिलजी न सघिया आहिनि। अॼोके दौर में कराचीअ मां पंहिंजे वर्कर जो लाश ख़ैरपुर पीर जो ॻोठु पहुचाइण ताईं केतिरो ख़र्चु ईंदो? शायदि एतिरो बि ख़र्चु न अचे जेतिरो उन सेठ जेके राति जो जेको आहे सो दावतुनि जो ख़र्चु हुजे, एतिरो बि ख़र्चु न हूंदो। पर इहो सभु कुझु करण लाइ हिकु त कानून उहो हुजे जेको उन ते अमल दरामद कराए, ॿियो एहसास, ऐं टियों वर्कर जी ख़ुशफ़हमी,
उहा ख़ुशफ़हमी ख़तमु करे छॾियो दोस्तो त उहो सेठ कंहिं बि वर्कर जो हमदर्द हॾ ॾोखी या भाउ हूंदो आहे। सेठ सेठ हूंदो आहे, वर्कर वर्कर हूंदो आहे। तंहिंजे करे पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजे बचनि जो ख़्यालु रखो। जेतिरो थी सघे उहो इन्हनि रवैयनि जी जेको आहे न स्टडी ज़रूरु करियो त सेठ कंहिं बि वक़्तु, छो त सिंधी मीडिया में अपॉइंटमेंट ऑर्डर त मिलंदो कोन्हे को जो चऊं त जेको आहे उनखे पेंशन मिलंदी या रिटायरमेंट मिलंदी, अहिड़ो त को हिसाब किताब सिंधी मीडिया में आहे कोन। सिंधी मीडिया जा वर्कर निंधण कान, सिंधी मीडिया जा वर्कर इन हद ताईं निंधण कान जो उन्हनि जी मालिकी न त सहाफ़ती तंज़ीमूं कनि थियूं, न उन्हनि जा मालिक वेज बोर्ड ते अमल कनि था, न उन्हनि जी जेको आहे सो इंश्योरेंस कराइनि था। हेल्थ जे बाबति ॿियो न त भला इंश्योरेंस कराए छॾियो, ग्रुप इंश्योरेंस कराए छॾियो त घटि में घटि वर्कर जो त जेको आहे सो बचाव थींदो। ऐं हिन इंडस्ट्रीअ में आयल समूरा जेके ख़ासि करे मां उन्हनि दोस्तनि जी ॻाल्हि थो कयां जेके डेस्क ते वेठल आहिनि, उन्हनि समूरनि दोस्तनि जो त मां ॾिसंदो आहियां त अलमियो इहो आहे जीअं ॿीड़ियुनि ॿाधनि जो आहे। ॿीड़ी ॿाधा वारे वटि हुनुर इहो ई आहे, उहो ॿीड़ियूं ॿधे थो, ॿियो हुनुर उहो सिखी न सघियो। त डेस्क ते कमु कंदड़ दोस्त जेके आहिनि उन्हनि वटि बि हुनुर इहो ई आहे त डेस्क ते वेही ख़बरुनि जी सेटिंग कनि, डबल कॉलम, सिंगल कॉलम, लीड, सुपर लीड इहे ठाहिनि, ऐं उन्हनि वटि ॿियो को हुनुर आहे कोन। तंहिंजे करे ख़ुदा र जेके बि सिंधी मीडिया जा सेठ आहिनि उन्हनि खे गुज़ारिश इहे आहे त पंहिंजे वर्कर्स जो ख़्यालु रखो, पंहिंजे वर्कर्स जो ख़्यालु रखो। कंहिं बि हंगामी हालत में उन्हनि खे निंधण को न छॾियो। घटि में घटि ॿियो न त उन्हनि जे बचनि जे लाइ एतिरो हलंदो रहे सिलसिलो जो जेका हुनजी पघार ई मरहूम जी उहा जेकॾहिं हलंदी रहे तॾहिं बि हुनजी फैमिलीअ लाइ काफ़ी कुझु घणो आथत थी पवंदी। तव्हांजे मथां को कानून लागू नथो थिए छो त सेठ आहियो, तव्हांजे मथां कंहिं सहाफ़ती तंज़ीम जो बार न आहे, तव्हांजे इदारनि में का यूनियन न आहे, तंहिंजे करे तव्हां आले न आलायो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, पर घटि में घटि पंहिंजो पाण में एतिरी इंसानियत ज़रूरु रखो त जेकॾहिं को वर्कर कमकार कंदे, यानी हिकिड़ी राति अख़बार में हू कमु करे थो, ॿिए ॾींहं ते हुनजी डेथ थी वञे त उनजो लाश मोकिलण लाइ एम्बुलेंस जेतिरी महिरबानी हुनजी फैमिली ते ज़रूरु कयो त जीअं उहे उन हुकूमत खे अपीलूं न कनि जिन हुकूमत जे मथां हो रोज़ तनक़ीदूं कंदा रहनि था। महिरबानी।